तुझे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की दम थो वञे। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आउं आहियां तव्हांजो पंहिंजो सईद तुनियो। मां तव्हांखे हिकिड़ो अॼु अर्ज़ु करण वारो आहियां। जीअं त हीअ इंटरनेट जी दुनिया आहे ऐं हर फनकार पंहिंजो यूट्यूब जो चैनल ठाहे थो, त असांजे हिकिड़े प्यारे प्रिय जग मशहूरु लोक फनकार, लोकप्रिय जेके चवंदा आहिनि फनकार, उन जे किरदार खे तव्हां ॾाढो सराहियो मज्जू जे नाले सां। ठीकु आहे, उनजो नालो आहे सतार लाड ऐं उनजे चैनल जो नालो आहे, यूट्यूब चैनल जो नालो आहे मज्जू सतार लाड। सो उनखे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो जीअं उनजी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची वञनि नए कम जूं। सो तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मज्जू सतार लाड हिकिड़ो तव्हां किरदारु ॾिठो आहे, पर तव्हां उन खां अलावा हिन में तव्हां सतार लाड खे माना उर्फ़ मज्जूअ खे तव्हां मुख़्तलिफ़ ॿियनि ख़ूबसूरत किरदारनि में ॾिसंदव ऐं उहो तव्हांखे बहितरीनु ऐं तमामु घणी एंटरटेनमेंट मुहैया कंदो हिन सिर्फ़ु हिन चैनल जे ज़रिए, मज्जू सतार लाड। सो हाणे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो।